उन्हनि जो ॻोठ घर त कोन हो, कम बेसिकली असांजो ॻोठ हूंदो हो रबी देरो, एंड देन लाड़काना हूंदो हो एज अ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर। असांजो घर रहण सिस्टम लाड़काना में, असांजा चाचा भाइर सभु उते रहंदा आहिनि, कज़न्स। बट बाबा इहो डिसीजन वरितो त कंबर मूव थियो बाबा, हिते असां मूव थियासीं। हिते बाबा खे बेनवी साहिबा तरफ़ां 3 चकर MNA जी सीट रिवॉर्ड थी। बाबा हिते 3 चकर माशाल्लाह MNA रहिया, 1 चकर डिस्ट्रिक्ट नाज़िम रहियो। जॾहिं डिस्ट्रिक्ट नाज़िम ज़िलो डिवाइड थियो मुशर्रफ जे दौर में, त डिस्ट्रिक्ट डिवाइड थियो, लाड़काने खां कंबर खे अलॻि कयो वियो। बाबा पहिरियों डिस्ट्रिक्ट नाज़िम हो। तॾहिं खां बाबा जी जदोजहद इन डिस्ट्रिक्ट खे ठाहिण, इन हेडक्वार्टर खे ठाहिण शुरू कई बाबा। अॼु जे तव्हां हिते ॾिसंदव त डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीट अंडर वन रूफ तव्हांखे हिते ट्रेजरी बि मिलंदी, तव्हांखे DC बि हिकिड़े रूफ अंडर रूफ मिलंदो, तव्हांखे डिस्ट्रिक्ट चेयरमैन बि अंडर रूफ मिलंदो, तव्हांखे हर डिपार्टमेंट विच वर्क्स इन दी एरिया इन द डिस्ट्रिक्ट तव्हांखे अंडर वन रूफ मिलंदो। उहा बाबा जी जदोजहदी माण्हुनि जे लाइ, कंबर जे माण्हुनि जे लाइ। कंबर जे तव्हां ॾिसो हिन में 7 तालुका आहिनि, नसीराबाद, वगण, वारा, कंबर, शदादकोट, मीरो खान, सजावत। कंबर विच ते आहे बिल्कुलु। नसीराबाद वारो माण्हू या वारा वारा माण्हू लाड़काने खां कंबर हुनखे वेझो थो पए। जे कंबर डिस्ट्रिक्ट थो ठहे, जॉब अपॉर्चुनिटीज़ अचनि थियूं एवरी डिपार्टमेंट में। उहो कंहिंजी भलाई आहे? उहो आवाम जी भलाई आहे। माण्हुनि खे जॉब अपॉर्चुनिटीज़ मिलियूं, जॉब्स ठहियूं, ऑफिसिस ठहिया, एवरी एस्पेक्ट में तव्हां चवंदव कि फ्रॉम द ग्राउंड लेवल टिल दी DC कमिश्नर लेवल हर को अकोमोडेट थियो। ऐं माण्हुनि रूट ग्रास लेवल ताईं अकोमोडेट थियो। हर कंहिंजे घर में रोज़ी रोटी आई। अच्छा जी, ॻाल्हि कई सदा साहब त अवांजी राइश त लाड़काने में बि आहे, हिकिड़ो त क़दीमी तव्हांजो बंगलो बि ठहियलु आहे, उन खां पोइ अवांजो बेसिक बी जेबी खां आहे असांजो गेबी देरे खां। आख़िर छा सभु अहिड़ो कंबर जे माण्हुनि सां जी मोहबत आहे? कंबर जी माण्हुनि सां मोहबत, हिकिड़ो असांजी क़ौम चांडियो। असां रुॻी चांडीअ खे पंहिंजो क़ौम न सम्झंदा आहियूं। बाबा जन इहो चवंदा त बाबा पैरालाइज़ पेशेंट हुया। बाबा जो 98 में एक्सीडेंट थियो। डॉक्टर्स बाबा जन खे चयो त तव्हां 2 कलाकनि खां वधीक नथा वेही सघो। बाबा जो दर जेॾी महिल पेशेंट हो निकिरण में टाइम लॻंदो हो। 11-12 बजे जॾहिं बाबा ॿाहिरि ईंदो हो त शाम 7-8 बजे ताईं सिज लही वेंदो हो, इहो दर खुलियल हूंदो हो। उहो असां पोर्च जे हेठां वेठो हूंदो हो, चाहे फ़ैसिला हुजनि, चाहे लोकल प्रॉब्लम्स हुजनि, उते वेठा हूंदा हुआ हिननि माण्हुनि सां। असां वटि हिकिड़ो सिस्टम हूंदो हो त कुर्सी हिकिड़ी रखी वेंदी हुई नवाब जी, माण्हू सभु पट ते वेहंदा। बिल्कुलु। अॼु बि तव्हांखे कंहिं हंधि वेंदव तव्हांखे इहो सिस्टम नज़र ईंदो, पर असां वटि इहो सिस्टम चाहे उहो अंगोशे में थो अचे, चाहे उहो त ग्रैंड गाॾी मां या क्रूज़र मां लहे थो बि त साॻी कुर्सी ते उहो वेहंदो जंहिं ते अंगोशे वारो वेहंदो। मतिलबु नौजवान क़यादत चेंजिंग आंदी, उहो ई वेहंदो जेको चांहि हिनखे मिलंदी, जेको केक जो पीस हिनखे मिलंदो, क्रूज़र वारे खे उहो ई अंगोशे वारो खाईंदो असांजे तरफ़। अच्छा, जीअं त हिकिड़ो गवर्नमेंट पारां इहो बि ऐलान थियणो वारो आहे जल्दी त बलदियाती इलेक्शन थियण वारियूं आहिनि, इन बाबति तव्हां छा था सम्झो त कंबर जो वोट बैंक अवांजो केतिरो रहंदो? इंशाल्लाह कंबर स्वीप कंदासीं। कंबर डिस्ट्रिक्ट पाकिस्तान पीपल्स पार्टी स्वीप कंदी। अच्छा, जीअं तव्हां ॾिठो आहे त आम माण्हुनि जे लाइ हिकिड़ो जीअण जे लाइ वॾो मसइलो आहे त महांगाई तमामु घणी वधि थी वई आहे। महांगाई बाबति तव्हां छा चवणु चाहींदो? तब्दीली आई आहे, नई हुकूमत तब्दीली खे आंदो वियो आहे। आया त न आहिनि, पाण आंदो वियो आहे। पर ॾिसूं इहा तब्दीली केसि ताईं हले थी। मां असां त ॿुधूं था लोॾा शुरू थी चुका आहिनि इमरान ख़ान लाइ त इन हाउस चेंज थिए। हाणे लेट्स सी हाउ लॉन्ग दे वांट टू टेक हिम। अच्छा सरदार साहब, अवां जे मथां हिकु त बिरादरी जी बि खोड़ सारी ज़िम्मेवारी आहे, छो जो हीअ सॼी बिरादरी अवां जे हुन में आहे।
उन सां गॾोगॾु तव्हां सियासत बि कयो था, पोइ इन ॿिनि शयुनि खे गॾु हलाइण में केतिरी माशाअल्लाह असां हिकिड़ा न आहियूं, असां 4 ॼणा आहियूं। अदो वॾो आहे नवाब साहब, बुरहान खान आहे, मां आहियां, असांजो भाइटो आहे नवाब साहब जो पुटु आहे। असां शयूं पंहिंजूं डिवाइड कयूं आहिनि। जीअं अदो वॾो आहे बुरहान खान आहिनि, दे आर मोस्टली इन टू पॉलिटिक्स। सही। मां आहियां, लोकल डीलिंग्स थी वियूं हिते, उज़र खाई, शादी, ग़मी, ख़ुशी असां कंदा आहियूं। असां चोथों नंढो वॾेरो आहे, ही जस्ट गॉट पंहिंजो बैरिस्टरशिप करे आयो लंडन मां। चाहे पियो त असां चाहियूं पिया त अॻिते वधे पंहिंजे कैरियर में, पर ही हुन पाण चयो त काका मुंहिंजो कैरियर हिन आवाम सां आहे, हिते आहे, मां पढ़ी आयुसि, अलाह कंदो मां हिते इहा पंहिंजी नॉलेज हिते इन्वेस्ट कयां पंहिंजे माण्हुनि सां। अॼु बि हिन महिल ही इज़ असाइंड कि बाबा तूं ज़मीनदारी संभाल, तूं पंहिंजी रोज़ी रोटी बाबा जन जी सभिनि शयुनि। हिन महिल बि उहो हिते आहे जबल में किथे वेठो आहे, छतरी जे हेठो वेठो आहे, हिन महिल पंहिंजी वाटर कोस्ट ठाराए आहे। एज मुंहिंजे ख़्याल 22-23 सालनि जो आहे। अच्छा, ॿियो इलाही किथे माण्हुनि खे ख़बर पई आहे तव्हां नवाब साहब जे तमामु माना मोहबत वार में तव्हां हुयो, तव्हां सां नवाब साहब जी इलाही सारी मोहबत रही। छा तव्हांखे पंहिंजे बाबा जो अहिड़ो को लम्हो यादि आहे? लम्हा त घणा आहिनि तव्हांखे, जेको तव्हांखे अॼु बि यादि ईंदो हुजे? लम्हा उनजी नसीहतूं हुयूं, हिते ई वेठा हुआसीं, बाबा जी जेका असांखे टीचिंग्स हुयूं, हिते ई वेठा हुआसीं, माण्हू वेठा हुआ। मूंखे बाबा ॿाहिरि मोकिलियो लंडन पढ़णु, मां बि लंडन मां पढ़ी आयुसि, त हिते ई वेठा हुआसीं। ट्रैक्टर जो ड्राइवर आयो, चयईं त बाबा ट्रैक्टर में तेल विझाइणो आहे, वञिणो आहे किथे कम ते ज़मीन ते। त मूंखे चयईं